वेलकम बिरादरी, मुझे टेलीविजन पे ज्वाइन किया है सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान, सेनेटर ने बलूचिस्तान अवामी पार्टी के सेनेटर दिनेश कुमार साहब मेरे साथ हैं। साईं मूंसां गॾु आहिनि। सर तव्हांखे वेलकम चवंदा पंहिंजे प्रोग्राम में। महिरबानी साईं। दिनेश साहब, मुल्क जे अंदरि हिकिड़ी कशमकश जी सूरत हाल आहे। इमरान ख़ान हाणे वेहण जे लाइ तयारु आहे त मां सियासी जमातुनि सां ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु आहियां। हाणे PDM तव्हां सभु सियासी जमातूं उहे ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु न। इमरान ख़ान जॾहिं इक़्तिदार में हो त उहो ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु न हो। मतिलबु इहे ॻाल्हियूं थी त सघनि थियूं मुल्क जे मुफ़ाद में, अवाम जे मुफ़ाद में? बिल्कुलु थी सघनि, पर असां सियासतदाननि में जेका ना परस्ती, ज़िद परस्ती और इंतकामी सियासत जो जज़्बो आहे, जेसितां को इहो ख़तमु न थींदो त असां सियासतदान ॻाल्हियुनि जे लाइ हिक मेज़ ते वेही नथा सघूं। और इहो ई मुल्क जे लाइ हिकिड़ो ख़तरनाक आहे। जीअं तव्हां ॾसियो त जॾहिं इमरान साहिबु इक़्तिदार में हुयो त उहो वेहण लाइ तयारु न हुयो। वरी जॾहिं इमरान ख़ान साहिब खे पेशकश कई वई त उहो ओॾी महिल न हुयो, हुकूमत तयारु हुई। हाणे अगरि इमरान ख़ान तयारु आहे त हुकूमत तयारु न आहे, त इहो बिल्कुलु मां तव्हांखे ॾसां त असां हिकिड़ी गहरी खाई में था वञूं। और सियासतदाननि अगरि इहो अमल जारी रखियो त मूंखे लॻे थो त सियासतदान और असां जेतिरा बि असां सियासतदान पॉलिटिशियन आहियूं, इहे सियासत कोई आउट थी वेंदासीं। असर तव्हांखे पाण ख़बर आहे त हिन वक़्तु इलेक्शन पंजाब जूं मुलतवी थियूं आहिनि। इन ते हिकिड़ो आइनी डिस्कशन शुरू थी वियो आहे। हिकु तरफ़ तव्हांजी गवर्नमेंट, तव्हां जंहिंजा हिस्सा बि आहे, उहे चवनि था त असां आइनी बहरान खां बची विया आहियूं। ॿी तरफ़ सुप्रीम कोर्ट जे अंदरि तहरीक इंसाफ़ वञे थी, उहे चवनि था त इहा आइन जी तौहीन आहे, तौहीन अदालत थींदी, इहा आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी आहे, आइन खे बचाइणो आहे, सभु ॿाहिरि निकिरो। तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू छा आहे? तव्हांजी सियासी जमात जो पॉइंट ऑफ व्यू छा आहे? असांजो इहो ई पॉइंट ऑफ व्यू आहे त जेका सियासत आहे उहा ॾाढी ख़तरनाक पई वञे। और इन हिसाब सां जीअं तव्हां ॾिठो त जॉइंट सेशन में असांजो जेको पार्लिमानी लीडर हुयो ख़ालिद ख़ान मक्सी चयो त अगरि असां सियासतदान नाकाम आहियूं त असां पाण ई मार्शल खे दावत था ॾियूं था अचनि ऐं असांखे ठीकु करनि ताकी मुल्क हली सघे। पर मूंखे लॻे थो त मार्शल बि इन शइ जो जवाबु न आहे। असांखे भला आख़िर असां तमामु सियासतदाननि खे अहिड़ो हिकिड़ो मसइलो ईंदो त जेको असांखे मजबूरन हिक ॿिए सां तावन करणो पवंदो, वेहणो पवंदो, न त तारीख़ असांखे हमेशह तारीख़ यादि रखणी आहे, तारीख़ असांखे माफ़ न कंदी। विक्टिमाइज़ेशन जो चयो वञे थो, तव्हां पोएं दौर में बि ॾिसो, तव्हांखे पाण ख़बर आहे त आसिफ अली ज़रदारी साहिबु हुजे, नवाज़ शरीफ़ हुजे, उन सां बदतरीन हिकिड़ी विक्टिमाइज़ेशन थी, इन खां त इनकार ई कोन्हे। हिन दौर में बि त विक्टिमाइज़ेशन आहे। हिकु माण्हू ते जेको इमरान ख़ान ते 150 केसिस आहिनि, ॿियनि ते केसिस आहिनि, कंहिंखे जेल में विझणो आहे, कंहिं ते रेड करणो आहे, गिरफ़्तारी करणो आहे। ॿई दौर तव्हांजे साम्हूं आहिनि। जेकॾहिं ॿिन्ही जो तजियो कयूं था सेनेटर साहिब, त ॿिन्ही दौर में बदतरीन हिकिड़ी जेकी आहे इंतकामी कार्रवायूं थियूं। जी मां तव्हांखे प्रोग्राम में शुरू में ई चयो त असांजी जेके सियासतदाननि जी अना परस्ती, इंतकाम परस्ती जो जज़्बो जेसितां को ख़तमु न थींदो, इहो ॾिसो, चाहे इमरान ख़ान साहिब जी हुकूमत हुजे, उन टाइम बि असां इत्यादी हुयासीं और असां आंदा फिलोर चवंदा हुआसीं त इहो इंतकामी सियासत ख़तमु थियणु खपे। इमरान ख़ान साहिबु चवंदो हो त मां हिननि चोरनि सां न ॻाल्हाईंदुसि और इन्हनि सां हथ मिलाइणु पसंदि न कंदुसि। इहो ई रवैयो अॼुकल्ह शहबाज शरीफ़ आहे। तव्हां कल्ह ॿुधो त उन्हनि चयो त जॾहिं इमरान ख़ान चयो त मां वेहण लाइ तयारु आहियां, त हिननि चयो त पंहिंजे पुराणे गुनाहनि जी माफ़ी घुरे त पोइ असां वेहण लाइ तयारु आहियूं। मतिलबु त हिकिड़ी इंतकामी सियासत एॾे हद ताईं वधी वई आहे। जीअं राना सनाउल्लाह के तव्हां ॾिठो त उन सां जेका इंतकामी कार्रवाई थी उन इमरान ख़ान जे दौर में, त हाणे उहो पंहिंजो बदिलो वठणु थो चाहे। त इहा अगरि अहिड़े तरीक़े सां जेका विक्टिमाइज़ेशन था चओ था रही त मुल्क जो बेड़ो गर्क थो थिए, पर हिननि खे को अहसासु न आहे। और अहिड़े तरीक़े सां हलंदो रहियो त मां दसियांव त अवाम जे लाइ महांगाई जो तूफ़ान अञा ज़्यादा ईंदो। हे पंहिंजी हुन लड़ाई में मसरूफ़ हूंदा, हिक ॿिए जी जंगा करण में मसरूफ़ हूंदा, अवाम जो कंहिंखे ख़्यालु ई न आहे। सेनेटर साहब, हीअ गवर्नमेंट बि तव्हांजे साम्हूं, अॻियां 4 साल बि तव्हांजे साम्हूं आहिनि, उन में बि को आवाम खे रिलीफ न। हे बि को इस्तेकाम, मुआशी इस्तेकाम हुजे, सियासी इस्तेकाम हुजे, इंतज़ामी इस्तेकाम हुजे, को बि इस्तेकाम ॾियण में हे बि कामयाबु कोन आहे। हिते बि पूरी नाकामी नज़र थी अचे मुल्क जी जेकी सूरत हाल आहे मुआशी। बिल्कुलु सही। मां तव्हांखे हमेशह तव्हांजे प्रोग्राम में 2 सालनि खां थो अचां, तव्हांखे मां इहो ई चयो त अॼु को सुभाणे जो ॾींहुं अञा ज़्यादा बुरो ईंदो माइशी तौर ते। इहा शइ असांजा जेके हिते माशियतदान आहिनि या असांजा वॾा वॾा सियासतदान उहे सम्झनि नथा पिया। पर तव्हांखे मां इहा बि पेशन गोई कयां त जेका नेक्स्ट गवर्नमेंट ईंदी या पाण में विढ़नि था, इहे अचिणो त इन खे या PTI PDM जी जमात या PP खे उहे बि डिलीवर न करे सघंदा जेसितां को मुतहद न थींदा। और पोइ इहे ॾिसजांइ त जेका नेक्स्ट आई त अवाम हिकु साल जे अंदरि जेका नई गवर्नमेंट ईंदी, इहे मुंहिंजी ॻाल्हि तव्हां रिकॉर्ड ते रखो
नई गवर्नमेंट ईंदी अवाम हिकु साल जे अंदरि अंदरि उन को तंग थी रोडनि ते न निकिरनि त मां मतिलबु सियासत छॾे ॾींदुसि। सही, बड़ी मेहरबानी दिनेश कुमार साहब, सेनेटर दिनेश कुमार। में टेलीलाइन पे ज्वाइन किया है सीनियर रहनुमा, सीनियर सियासतदान सरदार निजाकत साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी से उनका ताल्लुक है। सरदार साहब, मैं आपको वेलकम करता हूं अपने शो में। बहुत शुक्रिया इम्तियाज भाई। इमरान खान एक अफरा तफरी चाह रहे हैं, इंतशार चाह रहे हैं, मॉडल जमान पार्क से लेकर जुडिशल कॉम्प्लेक्स तक अब बैठने के लिए भी तैयार हैं, फिर इल्जामात भी लगाते हैं कि मुझे कत्ल किया जाएगा, मेरे खिलाफ साजिश हो रही है। क्या कहेंगे सर? देखें, एक तो जब से इमरान खान साहब मुल्क के प्राइम मिनिस्टर से उनको हटाया गया एक जमहूरी अंदाज के साथ, और पहली दफा किसी ऐसे शख्स को हटाया गया जो पाकिस्तान के लिए इंतहाई नुकसानदेह साबित हो रहा था, और उसको डेमोक्रेटिकली पाकिस्तान पीपल्स पार्टी के को चेयरमैन आसिफ अली जरदारी साहब की प्लानिंग के साथ उनको इक़्तिदार से अलग किया गया, उस वक्त से ये शख्स ऐसा डेस्परेट है और ऐसा कंफ्यूज है कि इसको खुद भी नहीं पता कि मैं एक दिन क्या स्टेटमेंट दे रहा हूँ, दूसरे दिन क्या स्टेटमेंट दे रहा हूँ। और ये इमरान खान समझते हैं कि मैं ही मुल्क का प्राइम मिनिस्टर होऊंगा तो मुल्क बचेगा, मैं प्राइम मिनिस्टर नहीं हूं तो खुदा ना खास्ता मुल्क भी नहीं बचेगा, जमहूरियत भी नहीं बचनी चाहिए। मैं समझता हूं कि ऐसे शख्स को पाकिस्तान के इदारों को आज ये उनके लिए सबक है कि जिस तरह 2018 में और उससे पहले जिस तरह इसको पूरी तरह से इसकी ब्रांडिंग करके इसको पाकिस्तान के ऊपर मुसल्लत किया गया, तो ये सारे पूरे पाकिस्तान के इदारों के लिए और बिलखुसूस मैं आपके चैनल के तवस्सुत से अपनी जुडिशरी को ये मैसेज देना चाहता हूं कि इस तरह के डेस्परेट लोगों को पाकिस्तान के ऊपर मुसल्लत करवाने के लिए अपना कंधा फराम ना करें। ये लोग मुल्क के खिलाफ, मुल्क की इदारों के खिलाफ, मुल्क की पॉलिटिकल लीडरशिप के खिलाफ ये इसी तरह की स्टेटमेंट देते हैं, और इमरान खान साहब की बहुत सारी स्टेटमेंट इस तरह की कंफ्यूज स्टेटमेंट आती रहती है। और मेरे ख्याल में पाकिस्तान की जो एक्चुअल लीडरशिप है, पाकिस्तान की मिलिट्री एस्टेब्लिशमेंट, सिविल ब्यूरोक्रेसी और पाकिस्तान की अदालतों को ये चीज समझनी चाहिए कि हमें ऐसे लोगों को फैसिलिटेट नहीं करना चाहिए। सर आपको पता है कि इलेक्शन मुलतवी हुए हैं पंजाब के अंदर, कि आईनी बहरान टल गया है, दूसरी करें कि ये सियासी जमातें तौहीन अदालत कर रही हैं और आइन की खिलाफ वर्जी करें, क्या कहेंगे? देखें, एक चीज तो मैं बताऊं कि मुल्क के अंदर इलेक्शन होने चाहिए, हम भी समझते हैं, लेकिन जो सिचुएशन इमरान खान साहब की वजह से क्रिएट हो चुकी है, आप मुझे ये बताएं इम्तियाज मीर साहब कि जब 2 सूबों के अंदर प्रोविंशियल गवर्नमेंट बनेंगी तो फिर वो कैसे एक गैर मुतनाज़ा गवर्नमेंट होंगी कि जो फेडरल गवर्नमेंट के इलेक्शन करवाएंगी। मुल्क के अंदर मैं समझता हूँ कि एक प्री प्लानिंग से मुल्क को खाना जंगी तक की तरफ इमरान खान साहब लेके जाना चाह रहे हैं, जिसमें पाकिस्तान की तमाम पॉलिटिकल लीडरशिप को चाहिए कि तमाम लोग, तमाम स्टेक होल्डर बैठ के इस जो आईनी क्राइसिस है जो मुल्क के अंदर इमरान खान ने एक बहरान पैदा किया है, उसको रिजॉल्व करने के लिए तमाम लोगों को मिल बैठना चाहिए और इलेक्शन कमीशन जो फैसला करे। देखें, पाकिस्तान के अंदर आज ये परसेप्शन क्रिएट करने की कोशिश की जा रही है कि खुदा न खास्ता जो मुल्क के अंदर जो कोलिशन गवर्नमेंट है वो इलेक्शन की तरफ नहीं जाना चाह रही। मुल्क के अंदर इलेक्शन करवाना इलेक्शन कमीशन का काम है। इलेक्शन कमीशन जो डायरेक्शन पाकिस्तान की गवर्नमेंट को देगा या प्रोविंशियल गवर्नमेंट को या फेडरल गवर्नमेंट को देगा, वो उसके ऊपर मन अमल दरामद करेंगे। लेकिन अगर इलेक्शन कमीशन इस चीज पे प्रिपेयर नहीं है कि इलेक्शन करवा सके, तो आप मुझे बताएं कि हमारी गवर्नमेंट क्या कर सकती है। मेरे ख्याल में इस जरूरत इस अमर की है कि पाकिस्तान की तमाम पॉलिटिकल लीडरशिप को बैठ के इस बहरान से निकालने के लिए अपने आप को तमाम लोगों को सरेंडर करना पड़ेगा और एक दूसरे के साथ बैठ के इस मसले का हल करना पड़ेगा, ताकि मुल्क के अंदर चारों सूबों के अंदर और फेडरल गवर्नमेंट के जो इलेक्शन है, वफाक के जो इलेक्शन है, वो एक ही दिन मुकर्रर होने चाहिए। बड़ी मेहरबानी मोहतरम जनाब सरदार निजाकत साहब, पाकिस्तान पीपल्स पार्टी का मौके नाज़रीन, ब्रेक जो टाइम से ब्रेक